पाकिस्तानी टीम आईसीसी मेन्स वनडे आलमी कप खेॾण लाइ भारत में डेरा जमाए वरिता आहिनि ऐं पंहिंजे पहिरें मैच वार्म अप मैच में वॾो स्कोर करण बावजूदि न्यूज़ीलैंड हथां शिकस्त जो मुंहुं पिणु ॾिसी चुकी आहे। इन मैच में पाकिस्तानी टीम जी कारकर्दगी ते अॻूणनि क्रिकेटरनि तोणे तजिए निगारनि तरफ़ां टीम मैनेजमेंट जी हिकमत अमली समेत पाकिस्तान जी ऑन फील्ड परफॉर्मेंस ते खेसि छिती तनक़ीद जो निशानो बणायो वियो। पर इन ॾिस में मशहूर भारतीय कमेंटेटर हर्षा भोगले जी राय मुख़्तलिफ़ आहे ऐं हुन वर्ल्ड कप लाइ फास्ट बॉलर शाहिन आफरीदी खे पाकिस्तान लाइ कप्तान बाबर आज़म खां बि वधीक अहम करार ॾिनो आहे। क्रिकेट वेबसाइट सां ॻाल्हाईंदे हर्षा भोगले चयो त शाहिन आफरीदी हिक हिसाब सां बाबर आज़म खां वधीक अहम आहे, छो त शाहिन जेकॾहिं शुरूआती ओवरनि में विकेटूं नाहे वठंदो त पोइ तव्हां ॾिसी सघो था त छा थींदो आहे। जेकॾहिं पाकिस्तान खे पावर प्ले में विकेटूं न मिलनि त पोइ उन्हनि जी बॉलिंग साइड मुख़्तलिफ़ थी वेंदी आहे। पाकिस्तान टीम लाइ नसीम शाह जी गैर मौजूदगी बि हिकु वॾो ख़ाल आहे। हुन सवाल उथारींदे चयो त पाकिस्तानी स्पिनरनि खे सुठी रांदि पेश करण जी ज़रूरत हूंदी। मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान जी सूरत हाल इहा हूंदी त छा पाकिस्तानी ओपनर सुठी रांदि खेॾी सघंदा या वरी छा स्पिनर मिडिल ओवर्स में सुठी बॉलिंग करे सघंदा। हर्षा चयो त फ़खर ज़मान तोणे आउट ऑफ फॉर्म आहे, पर मूंखे यकीन आहे त पाकिस्तान वटि हिकु बहितरीन ओपनिंग कॉम्बिनेशन आहे। तमामु देर सां ई पर सुठी कारकर्दगी ॾेखारी आहे। जॾहिं त पाकिस्तान वटि अब्दुल्ला शफ़ीक जहिड़ो क्रिकेटर मौजूदु आहे त इन खे छो नथा खेॾाइनि। हुन चयो त पाकिस्तान टीम में जेकॾहिं मुस्तक़िल तौर ते अब्दुल्ला ऐं इमाम खे ओपनिंग ॾिनी वञे त बाबर हिकु मुख़्तलिफ़ क्रिकेटर बणिजी साम्हूं ईंदो, जंहिंमें को शक न आहे। हर्षा भोगले वधीक चयो त मोहम्मद रिज़वान, सलमान आगा, इफ्तिखार अहमद ऐं सऊद शकील सुठा बैटर आहिनि, पर छा तव्हां वर्ल्ड कप खटण लाइ इन्हनि ते यकीन करे सघो था। असां इहो ॾिसणु चाहियूं था जेकॾहिं इहे ईअं कनि था त पाकिस्तान लाइ तमामु सुठो आहे। पाकिस्तानी स्पिनरनि बाबति ख़्यालनि जो इज़हार कंदे हर्षा भोगले चयो त पाकिस्तान जेके 3 स्पिनर खयां आहिनि उहे बैटिंग बि करे सघनि था। शादाब ख़ान सुठो बैटर आहे, नवाज़ बि बैटिंग करे सघे थो।